नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे बिटशा खां ख़बर ॾींदा आहियूं त मुल्क में कोरोना वायरस जे ख़ौफ़ ऐं उन जे वधीक फैलिजण ऐं अवाम खे उन वायरस खां बचाव लाइ सिंध हुकूमत पारां पूरे सिंध में लॉकडाउन जो ऑर्डर जारी कंदे अवामी मेड़ाकनि खे रोकण लाइ खयल क़दमनि खे हाला जे कबड्डी रांदीगरनि हुकूमती ऑर्डर खां मथां थींदे हाला शहर जे विच में मौजूदु दरगाह सखी हाशम शाह मुराद लॻ ख़ाली ग्राउंड रोज़ानो शाम जो कोडी कोडी रांदि खेॾी वेंदी आहे, जंहिंमें हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ भलोड़ रांदीगर ज़ोर आज़माई कंदा रहनि था। जॾहिं त मज़कूर रांदीगरनि खे ॾिसण लाइ रोज़ानो हज़ारें शौक़ीन जमा थियल हूंदा आहिनि। रांदि जे हलण ऐं उते अवामी मड़ाको हुजण जी इतला ते हालां पुलिस इंतज़ामिया फौरी तौर क़दम खणंदे शहर में हलंदड़ रांदि ते चढ़ाई करे ॾिनी। पुलिस पहुचण ते ग्राउंड जे जमा थियल रांदि जा शौक़ीन फरार थी विया। ॿिए तरफ़ हालां पुलिस रांदि कराईंदड़ जा नाला मालूम कंदे मथां केस दाख़िल करण जो लाअमल जोड़े वरितो आहे। देर ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।